शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु जी अपडेट दोस्तों सिंधी ड्रामे जेका पंहिंजा वेरी जे ड्रामे ते अपडेट आहे। ही अपडेट एक वॾी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों। असां छो त 2-3 ॾींहं खां पोइ अपडेट ॾींदा अचूं था, जेका नई अपडेट ईंदी आहे। बाक़ी रोज़ानो हरू भरू असां जेको आहे न ख़ाली पीली को वीडियो अपलोड कंदा न आहियूं। ही जेका अपडेट आहे इनखे गौर सां ॿुधो। 1 मिनट 20 सेकंड जी वीडियो ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे। पंहिंजा वे ड्रामे जी मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो आहे त हिन ईद खां पोइ मुकमल पहिरियों ऐं ॿियों स्पेल पूरो करे इनखे स्टार्ट कयो वेंदो ऐं इन जा टीज़र बि लॉन्च कया वेंदा। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे दोस्तों। सदाकत जी ॻाल्हि न, ही मां तव्हांखे पकी रिपोर्ट ॾेई रहियो आहियां। जेको पंहिंजा वेरी ड्रामो ईद खां पोइ इन जा टीज़र प्रोमो वग़ैरह आहिस्ता आहिस्ता स्टार्ट थींदा ऐं छो त ईद खां पोइ इन जो पहिरियों स्पेल लॻभॻि मुकमल कयो वेंदो, फाइनल कयो वेंदो, ॿियो स्पेल बि फाइनल कयो वेंदो। ऐं खजू साहब जी आहे कोशिशि हूंदी आहे जंहिं ड्रामे में उहो हथु विझंदो आहे त उन ड्रामे खे फाइनल करे जान छॾाईंदो आहे। ऐं हिन में आज़म मैंगल पाण डायरेक्टर आहे। आज़म मैंगल त वरी नाले वारो अदाकार आहे, तव्हांखे ख़बर आहे। डायरेक्शन बि उन जी बलूचिस्तान में रिकॉर्डिंग थींदी उस्ताद मोहम्मद में। ऐं ड्रामो आहे ज़बरदस्त 1 नंबर ड्रामो आहे।